जी नाज़रीन, असीं आहियूं मौजूद स्कॉलरशिप जे नाहेली ऐं उन जे आईने जो पर्दो तव्हां फाश करण जे लाइ हींअर मौजूदु हूं प्यालो भरिसां। ट्यूबवेल जेका सालनि खां बंदि पियल, ऑपरेटर गुम, चौकीदार गुम, पर हितां जे अंदरि मशीनरी बि गुम लॻी पई आहे। इन सां गॾोगॾु कूड़ा बिल ठाहिण में FGO एरिगेशन जा बाला ऑफिसर मुनसिर लॻा पिया आहिनि। किथे ग्रीस जा पैसा, किथे मोटरनि जा सड़न जा पैसा, किथे त वरी हर जाइ ते ताला ई ताला नज़र लॻा पिया आहिनि। ही आहिनि उहे ताला जेके स्कॉलरशिप जी नाहेली आहे ऐं ऑपरेटरनि जी नाहेली आहे ऐं हितां जा चौकीदारनि जी नाहेली आहे। इन सां गॾोगॾु हिते तालके किंगरीअ में केतिरा ई स्कॉलरशिप जी नाहेलीअ करे ट्यूबवेलनि जी जेका मरमत न थियण करे मोटर चोरी, ट्रांसफार्म चोरियूं, तारां चोरियूं, उन सां गॾोगॾु कूड़ा बिल ठाहिण में स्कॉलरशिप सभिनि खां अॻु ॻोए खणी वियो आहे। अहिड़े रीति सां अचो त तव्हांखे हितां जा स्कॉलरशिप जे बंदि पियल ट्यूबवेलनि जी जेका बंदिश आहे ऐं ड्यूटियुनि ते गाइब लॻा पिया आहिनि, उहे तव्हांखे मंज़र तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं। असां ही तव्हांखे ॿियो ट्यूबवेल सर्वे करायूं था। ही आहे कोसापुल बस स्टॉप जे भरिसां ॻोठ अलावद आयो ऐं अला बचायो जे विच में, फतेहमंद बुर्ज जे विच में ही आहे उहो तालो लॻो पियो आहे जिते पंहिंजो हिते ऑपरेटर बि मौजूदु आहिनि, चौकीदार बि मौजूदु आहिनि। पर असां जीअं चवणु वञा त किथे न एंटी करप्शन जा मुलाज़िम, किथे ही आहिनि उहो पंहिंजो स्कॉलरशिप जो जेको पर्दो फाश करण जे लाइ जेके दावूं कनि था त असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर तालुके किंगरीअ में किथे बि ट्यूबवेल ख़राबु न आहे ऐं असांजा हलंदड़ आहिनि। पर हितां जा आबादगार एतिरा परेशान लॻा पिया आहिनि, जेको ही चालू थियनि मथो कणिक जो फ़सुलु आहे, चालू थींदा त सिम असांजे इलाइक़नि में, असांजे ॻोठनि में जेके काहे पई आहे उहा तक़रीबन जेको आहे सो ख़तमु थी वेंदी। अॻिते हली तव्हांखे न्यू ऐं ॿी शइ तव्हां ज़रूरु स्कॉलरशिप जी तव्हांखे वादो करे ॿुधाईंदासीं। असांजो यूट्यूब चैनल आहे VOP वॉइस ऑफ प्याले जे पेज खे ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ताज़ा तरीन ख़बरूं ॾिसण लाइ। अस्सलाम वालेकुम।